अस्सलाम वालेकुम यारी मदद दोस्तों उम्मीद आहे तव्हां ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांखे मुफ़्त माग 44 क़िस्त बाबति अपडेट ऐं न्यूज़ दोस्तों तव्हांखे असां हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। दोस्तों असां तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं होतो पंहिंजी घरवारी खे चवंदो आहे त ॿुधाए त घर में सौदो घणो पियल आहे। दोस्तों होतो खे पंहिंजी घरवारी जवाबु ॾींदी आहे त घर में सौदो सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं जो पियल आहे, उन मां टारे सारे ॿिनि ॾींहंनि जो ॿिनि वेलनि जो ॼाण दोस्तों करे सघंदा, वक़्तु न थींदो ईअं चवंदी त ॿिए तरफ़ खां वसायो पंहिंजा माण्हू वठी वेंदो आहे पाड़े वारा चङो थी कमाइण जे हिसाब सां उनखे टोटीअ जी ॻोल्हा कंदो आहे। दोस्तों तव्हांखे असां अॻिले क़िस्त 45 44 में 44 में असां सिर्फ़ु इहो ॾसंदासीं त कमाइण जे हिसाब सां। ॿिए तरफ़ खां रांझण खे इहा परेशानी हूंदी आहे त मुंहिंजे करे हे ग़रीब यतीम बेज़ार थिया आहिनि। जे दोस्त तव्हांखे असां ॿुधाईंदासीं जीअं वसायो पंहिंजा माण्हू वठी वियो आहे कमाइण जे हिसाब सां। ॿिए तरफ़ खां मुजरी ओले सोले ऑफिसर जी ऑफिस ते वेंदो आहे पुॼी वेंदो आहे। दोस्तों अॻिते न्यूज़ अपडेट ॾिसण लाइ असांजे चैनल अलीनो ख़ान आबासी खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी ऑल प्रेस कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़।